ताज़ा रिपोर्ट इशफाक अहमद शेख सिंधु दरिया ते गैर कानूनी नवा कैनाल ठाहिण वारे अमल ख़िलाफ़ GDA तरफ़ां फंक्शन मुस्लिम लीग तलका सदर एडवोकेट तारिक हुसैन कुबर की अगवानी में रैली कढी वई, जेका नाका चौक खां शुरू थी निम चौक ते पहुती, जीअं जलसे जी सूरत अख्तियार करे वई, जिते एडवोकेट अमीर तारिक हुसैन कुबर, मोहरिंद मीरवाई, एडवोकेट महताब अमन शर, उस्ताद अकबर बांभण, शाहिद रसूल चीमो ऐं ॿियनि जलसे के ख़िताब कंदे चयो त सिंध जूं ख़ैर ख़्वाह दुरियूं ऐं वतन दोस्त अवाम दरिया जे मथां गैर कानूनी ऐं गैर आइनी दिथा खे कंहिं बि सूरत में क़बूल कोन कंदो। सदर जी मंज़ूरी सां इहे कैनाल कढिया पिया वञनि, जेको अमल सिंध दुश्मनी वारो आहे। सिंधु दरिया सिंध ऐं सिंधी क़ौम जे जियापे जो ज़रियो आहे। सिंध जूं ज़रिए ज़मीनूं बंजर थी वेंदियूं, इंसान जानवर पखी पीअण जे पाणी खां महरूम थी वेंदा। उन लाइ सिंध जा माण्हू ही ज़िंदगी ऐं मौत वारे मसइले ते गॾु थियनि, पंहिंजूं सिंधु दरिया बचाइनि। हिननि चयो त सदाईं पंजाब सिंध ते वार कयो आहे, सिंध जा वसीला मदनी, गैस, कोयलो, पेट्रोल, रोज़गार ते कब्ज़ो करे छॾियो आहे, हाणे सिंधु दरिया ते कब्ज़ो करणु चाहिनि था। उहो अमल कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। सिंधु दरिया मां कैनाल कढण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त सिंध जा माण्हू ख़ामोशी वारो अमल ख़तमु करे मज़ाहमत वारो अमल शुरू कंदो। उन मौक़े ते अली अकबर दस्ती, दुरमामान बुगटी रेस, नवीद बांभण, अब्दुल शकूर मला, अयाज़ हुसैन जोगी रेस, वलीदाद खान लुंड, उस्ताद गुल मोहम्मद लुंड, इमदाद वली लुंड, चौधरी कलीमुल्लाह जट, शफ़क़त अली लुंड, कुर्बान बोज़ार, फ़कीर रमज़ अली अंसारी, राशिद अली आरई, नदीम मौजाई लाला, मोहम्मद अयूब शमन मंगनेजो, सोशल मीडिया मेंबर अता बलोच, राशिद राजड़ समेत ॿियनि हज़ारनि जे अंग में शिरकत करे उहो ॿुधायो त सिंध जो अवाम कंहिं बि सूरत में क़बूल कोन कयो वेंदो। माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं ओ साथी, मरणो हर कंहिं माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं ओ साथी, का आग लॻाए वेंदासीं को ॿारनि ॿारे वेंदासीं। हाणे असां SPO जे अॻवान उस्ताद गुलाम अकबर बांभण साहिब जी गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे ख़्याल में